इहो ऐलान कंदे ख़ुशी थी रही है त अफ़गानिस्तान में दहशतगर्दी जो वॾो ज़िम्मेवार पकड़ियो वियो। दहशतगर्द जी गिरफ़्तारी में मदद करण ते पाकिस्तान जो थोराइतो आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो कांग्रेस के ख़िताब संदसि चवण आहे त 2021 में दाइश पारां काबुल बम धमाके में 13 अमेरिकीन खे मारियो वियो हो। अफ़गानिस्तान में अमेरिकीन खे क़त्ल कंदड़ दहशतगर्द शरीफुल्लाह खे अमेरिका आंदो पियो वञे त जीअं हू कानून खे मुंहुं ॾेई सघे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो बयान दहशतगर्दी के खिलाफ पाकिस्तान की कुर्बानी जो एतराफ़ है। वज़ीर आज़म दहशतगर्दी खिलाफ पाकिस्तान की सरकार के तस्लीम करण ते अमेरिकी सदर जा थोरा मनी वरता। डोनाल्ड ट्रंप दाइश कमांडर शरीफुल्लाह की गिरफ्तारी के नज़र में रखते पाकिस्तान के किरदार की बाखाण कई है। अफ़गानिस्तान में दहशतगर्दी के खात्मे वारी कोशिशुनि में पाकिस्तान की किरदार हिमायत के तस्लीम करण ऐं साराहण ते सदर ट्रंप जा थोराइता आहियूं। शहबाज शरीफ समाजी राब्तनि वारी वेबसाइट एक्स ते बयान तन चवण आहे त पाकिस्तान हमेशा दहशतगर्दी खिलाफ कोशिशुनि में अहम किरदार निभायो आहे, जंहिंजो मक़सद दहशतगर्दनि ऐं अक्सरियत पसंद ग्रुपनि खे महफूज़ पनाहगाहूं फ़राहम करण खां रोकण आहे। पाकिस्तान दाइश कमांडर मोहम्मद शरीफुल्लाह खे गिरफ़्तार करे वरितो। परॾेही ख़बरदारी जी दावा रिपोर्ट में चयो वियो आहे त CIA पारां फ़राहम कयल ॼाण जी बुनियाद ते पाकिस्तानी ॻुझी एजेंसी तरफ़ां दाइश कमांडर खे गिरफ़्तार कियो वियो। शरीफुल्लाह अफ़गानिस्तान में अमेरिकी फ़ौजनि जी निकाली वक़्त थियल दहशतगर्दी की साज़िश में मुलविस हो। 2021 में काबुल एयरपोर्ट ते दहशतगर्दी के वाक़े में 13 अमेरिकी फ़ौजी ऐं 170 अफ़गान शहरी मारिजी विया हुआ। वनू कैंट ते हमलो कंदड़ समूरा सोरहाई दहशतगर्द मारिजी विया। चक्रिन दौरान जवान शहीद। आपघाती धमाकन के नतीजे में 13 शहरी शहीद ऐं 32 ज़ख्मी। ISPR मूजिब ख़्वारिजी फितने जे दहशतगर्दन पारां बनू कैंट ते हमले की कोशिश कई वई। सिक्योरिटी फोर्सेस बर वक्त कार्रवाई करे समूरन 16 दहशतगर्दन के मारे छॾियो। 4 आपघाती बमबार भी शामिल हुआ। दहशतगर्दन सां चक्रिन में 5 बहादुर जवान शहीद थी विया। आपघाती धमाकन सबब छावनी जी भित एक मस्जिद ऐं रिहाइशी इमारत किरण के नतीजे में 13 शहरी शहीद ऐं 32 ॼणा ज़ख्मी थी विया। ॻुझनि इतलाउनि मां साबित थी वियो आहे त बनू कैंट हमले में अफ़गान शहरी मुलविस हुआ। इहे भी सबूत आहिनि त हमले की मनसूबाबंदी अफ़गानिस्तान में मौजूद फ़ौजियुनि जी सरपरस्तनि कई। पाक फ़ौज जे तर्जुमान जो बयान संदसि चवण आहे त उम्मीद आहे त अफ़गान उबूरी हुकूमत पंहिंजी सरज़मीन पाकिस्तान के खिलाफ इस्तेमाल थियण खां रोकींदी। पाकिस्तान सरहद पार दहशतगर्दी खिलाफ जवाबी कदम खणण जो हक़ महफूज़ रखे थो। हर क़ीमत ते पंहिंजी क़ौम की हिफ़ाज़त जे लाइ असांजो अज़म मज़बूत आहे।